ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 1/9/2025। अॼु मिठा मिठा बाप दर चवनि था मीठी मीठी ॿार तव्हां हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई उत्तम ते उत्तम तव्हांखे पुरुष ठहिणो आहे। सभिनि खां उत्तम पुरुष आहिनि लक्ष्मी नारायण। प्रश्न, तव्हां ॿार बाप सां गॾु गॾु कहिड़ो हिकु गुप्त कार्य कंदा आहियो? उत्तर, आदि सनातन देवी देवता धर्म ऐं दैवी राजधानी जी स्थापना। त तव्हां बाप सां गॾु गुप्त रूप में इहो कार्य करो था। बाप बागवान त अची करे काटन जे जंगल के फूलनि जो बगीचो ठाहींदा आहिनि। हुन बगीचे में कोई बि ख़ौफ़नाक दुख ॾियण वारी चीज़ न हूंदी आहे। गीता, आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। ओम शांति। रूहानी बाप वेही रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। सम्झाईंदा ज़रूरु शरीर द्वारा। आत्मा शरीर बग़ैर कुझु बि न करे सघंदी आहे। रूहानी बाप खे बि हिकु ई बार पुरुषोत्तम संगम युग ते शरीर वठिणो पवंदो आहे। ये संगम युग भी पुरुषोत्तम युग भी चईंदासीं, छो जो हिन युग खां पोइ सतयुग ईंदो आहे। सतयुग खे बि पुरुषोत्तम युग चईंदासीं। बाप अची करे स्थापना बि पुरुषोत्तम युग जी कंदा आहिनि। संगम युग ते ईंदा आहिनि त ज़रूरु उहो बि पुरुषोत्तम युग थियो न। हिते ई ॿारनि खे पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि। पोइ तव्हां पुरुषोत्तम नई दुनिया में रहंदा आहियो। पुरुषोत्तम अर्थात उत्तम ते उत्तम पुरुष ये राधे कृष्ण अथवा लक्ष्मी नारायण आहिनि। ये ज्ञान बि तव्हांखे आहे। ॿिया धर्म वारा बि मञदा बरोबरि ये हेवन जा मालिक आहिनि। भारत जी ॾाढी भारी महिमा आहे, परंतु भारतवासी ख़ुदि न ॼाणदा आहिनि। चईंदा बि आहिनि फलानो स्वर्गवासी थियो, परंतु स्वर्ग का छा चीज़ आहे इहे सम्झदा न आहिनि। आपे ई सिद्ध कंदा आहिनि स्वर्ग वियो, हिन जो मतिलबु आहे हीअ दुनिया नरक आहे। हेवन त जॾहिं बाप स्थापना करे उहा त नई दुनिया खे ई चइबो आहे। ॿ चीज़ूं आहिनि न, स्वर्ग ऐं नर्क। मनुष्य त स्वर्ग खे लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा आहियो कल्ह स्वर्ग हुयो, इन्हनि जी राजाई हुई, पोइ बाबा सां वरसो वठो था न। हाणे उन ई दुनिया जो बाप चईंदा आहिनि मिठे मिठे लाडले ॿार तव्हांजी आत्मा पतित आहे, इन करे हेल में ई आहे। चईंदा बि आहिनि हाणे कलयुग जा 40,000 वर्ष बाक़ी आहिनि, त ज़रूरु कलयुग वासी चईंदासीं न। पुराणी दुनिया त आहे, मनुष्य वीचारा घोर अंधियारे में आहिनि। पिछाड़ी में जॾहिं आग लॻंदी त इहे सभु ख़तमु थी वेंदा। तव्हांजी प्रीत बुद्धि आहे नंबरवार पुरुषार्थ अनुसार। जेतिरो प्रीत बुद्धि हूंदी ओतिरो उच्च पद पाईंदासीं। सवेरे उथी करे ॾाढो प्यार सां बाप खे यादि करिणो। भल प्रेम जा आंसू बि अचनि, छो जो ॾाढो समय खां पोइ बाप अची करे मिलिया आहिनि। बाबा तव्हां अची करे असांखे दुख सां छुड़ाईंदा आहियो। असां विषय सागर में गोता खाईंदा आहियूं, केतिरा दुखी थींदा आहियूं। हाणे इहे रौरव नरक आहे। हाणे तव्हांखे बाबा सॼे चकर जो राज सम्झायो आहे। मूल वतन छा आहे उहो बि अची करे ॿुधाईंदा आहिनि। पहिरियों तव्हां न ॼाणंदा हुयो, हिनखे चइबो आहे काटन जो जंगल। स्वर्ग आहे गार्डन ऑफ अल्लाह, फूलनि जो बगीचो। बाप खे भगवान बि चईंदासीं। तव्हांखे फूल खां पोइ कांटो ठाहींदा आहिनि रावण। तव्हांखे फूल खां पोइ कांटो केरु ठाहींदो आहे? रावण। तव्हां ॿार सम्झंदा आहियो भारत फूलनि जो बगीचो हुयो, हाणे हिकु जंगल आहे। जंगल में जानवर बिच्छू आदि रहंदा आहिनि। सतयुग में कोई ख़ौफ़नाक जानवर आदि न हूंदा आहिनि। शास्त्रनि में ॾाढी ॻाल्हियूं लिखी छॾियूं आहिनि। श्री कृष्ण खे सर्प ॾसियईं, ईअं थियो। श्री कृष्ण खे पोइ द्वापर में वठी आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि भक्ति बिल्कुलु अलॻि चीज़ आहे। ज्ञान सागर हिकु ई बाप आहे।
ईअं न कि ब्रह्मा विष्णु शंकर ज्ञान जे सागर आहिनि, न, पतित पावन हिकु ई ज्ञान जे सागर खे चईंदासीं। ज्ञान सां ई मनुष्यनि जी सदगति थींदी आहे। सदगति जे स्थान जे 2 मुक्ति जीवन मुक्ति धाम आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे राजधानी स्थापना थिए थी, परंतु गुप्त आहे, है न। कीअं गुप्त राजधानी स्थापना थिए थी इहे त बाबा ई ॼाणे, ऐं जेका अचण वारा आहिनि उहो बि ॼाणे सघंदा आहिनि। बाबा जेका बाप समान ऊच ठाहींदा था वञनि, उहो ई ॼाणनि कीअं राजधानी स्थापना थी थिए। बाबा ई अची करे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। त सभु पंहिंजे पंहिंजे मनुष्य चोले में ईंदा आहिनि, न, है न। बाबा खे पंहिंजो चोलो त आहे न, इन करे हिननि खे निराकार गॉड फादर चइबो आहे। बाक़ी सभु साकारी आहिनि, इनखे चइबो आहे इनकॉर्पोरियल गार्डन गॉड फादर, इनकॉर्पोरियल आत्माउनि जो। बाबा खे सिर्फ़ु आत्माउनि सां मतिलबु आहे। तव्हां आत्माऊं बि हुते रहंदा आहियो, बाबा बि हुते रहंदा आहिनि, परंतु गुप्त। बाप ई अची करे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। मूल वतन में कोई दुख न आहे। बाप चईंदा आहिनि तव्हांजो कल्याण आहे ई हिकु ॻाल्हि में, बाप खे यादि करो, मन मना भव। बसि बाप जो ॿार ठहो। ॿारनि जो वरसो अंडरस्टूड आहे। अलफ़ खे यादि कयो त वरसो ज़रूरु आहे। सत्युगी नई दुनिया जो, इन पतित दुनिया जो विनाश बि ज़रूरु थियणो ई आहे। अमरपुरी में वञिणो ई आहे। अमरनाथ पार्वतियुनि खे अमर कथा ॿुधाईंदा आहिनि। तीर्थनि ते केतिरा मनुष्य वेंदा आहिनि, अमरनाथ ते केतिरा वेंदा आहिनि। हुते कुझु बि आहे न, सभु ठगी आहे। सच जी रती बि न आहे, ॻाल्हि बि आहे न, झूठी काया झूठी माया, इन जो बि अर्थ हुजणो खपे। हिते आहे ई झूठ, इहे बि ज्ञान जी ॻाल्हि आहे न। ईअं न कि ग्लास खे ग्लास चइणु कूड़ आहे। बाक़ी बाबा जे बारे में जो कुझु ॻाल्हाईंदा आहिनि उहो कूड़ आहे। सच ॻाल्हाइण वारो त हिकु बाबा ई आहे न। तव्हां ॿार हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा सची 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 सत्यनारायण जी कथा ॿुधाईंदा आहिनि। कूड़ा हीरा मोती बि हूंदा आहिनि न। अॼुकल्ह त कूड़ जो ॾाढो शो आहे। अॼुकल्ह त रियल खां बि माण्हुनि खे कूड़ी ज्वैलरी सुठी लॻंदी आहे। उन्हनि जी चमक अहिड़ी हूंदी आहे सचे खां बि सुठी। कूड़े जी चमक अहिड़ी हूंदी आहे जो सचे खां बि सुठी। ये कूड़ो पत्थर पहिरों न हुया, पिछाड़ी में विलायत सां आया आहिनि। कूड़ा सचे साथ मिलाए ॾींदा आहिनि, पतो न पवंदो आहे। पोइ अहिड़ी चीजूं बि कढंदा आहिनि जंहिंसां परखंदा आहिनि। मोती बि ईअं कूड़ा निकिता जो जरा बि पतो न पवंदो। हाणे तव्हां ॿारनि खे कोई संशय न रहंदो आहे। संशय वारा पोइ ईंदा ई न आहिनि। प्रदर्शनी में केतिरा ढेर ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हाणे वॾा वॾा दुकान निकिता आहिनि। इहे हिकु ई तव्हांजो सचो दुकानु आहे न। तव्हां सची दुकानु खोलंदा आहियो। वॾा वॾा सन्यासियुनि जा वॾा वॾा दुकान हूंदा आहिनि जिते वॾा वॾा माण्हू वेंदा आहिनि। तव्हां बि वॾे वॾे सेंटर खोलो। भक्ति मार्ग जी सामग्री बिल्कुलु अलॻि आहे। ईअं न चईंदासीं कि भक्ति शुरू सां ई हली आई आहे, न। ज्ञान सां थींदी आहे सदगति अर्थात डी। हुते संपूर्ण निर्विकारी विश्व जा मालिक हुया। मनुष्य खे पतो न आहे कि लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया।
है न। ज्ञान सां थींदी आहे सदगति। ॾींहुं हुते संपूर्ण निर्विकारी विश्व जा मालिक हुया। सतयुग में मनुष्य खे पतो न आहे कि लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया। सूर्यवंशी चंद्रवंशी ॿियो कोई धर्म ई न हुयो। ॿारनि गीत में ॿुधियो तव्हां सम्झंदा आहियो आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु संगम जो असां अची करे बेहद जे बाप सां मिलिया आहियूं। बेहद जो वरसो पाइण पुरुषारत कंदा आहियूं न। सत्युग में त ईअं न चईंदासीं आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। उहो माण्हू सम्झंदा आहिनि ॾाढो अनाज हूंदो, ईअं हूंदो। सम्झंदा आहिनि स्वर्ग जी स्थापना असां कंदा आहियूं। सम्झंदा आहिनि स्टूडेंट जो नयो ब्लड आहे। दुनिया में माण्हू कंदा आहिनि न, अलाए छा छा कंदा आहिनि, पोइ चईंदा आहिनि स्टूडेंट जो नयो ब्लड आहे। इहे ॾाढी मदद कंदा, इन करे गवर्नमेंट ॾाढी महिनत कंदी आहे उन्हनि ते। पोइ पथर आदि बि उहो ई मारंदा आहिनि हंगामो मचाइण लाइ। पहिरियों स्टूडेंट ई अॻियां रहंदा आहिनि। उहे ॾाढा होशियारु हूंदा आहिनि। उन्हनि जो न्यू ब्लड आहे न। हाणे न्यू ब्लड जी त ॻाल्हि ई न आहे, है न। हाणे न्यू ब्लड जी त ॻाल्हि ई न आहे। उहा आहे ब्लड कनेक्शन। हाणे तव्हांजो आहे रूहानी कलेक्शन। चईंदा आहिनि बाबा असां तव्हांजा 2 मास जा ॿार आहियूं। कई ॿार रूहानी बर्थडे मल्हाईंदा आहिनि। ईश्वरीय बर्थडे ई मल्हाइणो खपे। उहा जिस्मानी बर्थडे कैंसिल करे ॾियणो खपे। उहा ब्राह्मणनि खे ई खाराईंदा आहिनि। मल्हाइणो त इहे खपे न। उहा आहे आसुरी जन्म, इहा आहे ईश्वरीय जन्म। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। परंतु जॾहिं निश्चय में वेह ईअं न ईश्वरीय जन्म मल्हाए करे पोइ वञो आसुरी जन्म में पए। ईअं बि थींदो आहे। ईश्वरीय जन्म मल्हाईंदे पोइ रफू चकर थी वेंदा आहिनि। अॼुकल्ह त मैरिज डे बि मल्हाईंदा आहिनि। शादी खे जीअं सुठो शुभ कार्य सम्झंदा आहिनि। जनम में वञण जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। वंडर आहे न। बाप बि इहे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हांखे त ईश्वरीय बर्थडे ब्राह्मणनि सां गॾु ई मल्हाइणो। असां शिव बाबा जा ॿार आहियूं। असां बर्थडे मल्हाईंदा आहियूं त शिव बाबा खे यादि रहंदी आहे, त शिव बाबा जी ई यादि रहंदी आहे। जो ॿार निश्चय बुद्धि आहिनि उन्हनि खे जनम ॾींहुं मल्हाइणो खपे। जो ॿार निश्चय बुद्धि हूंदा आहिनि न, बाबा ते जेके विश्वास हूंदो आहे, उन्हनि जो जनम ॾींहुं मल्हाइणो खपे। उहो आसुरी जनम ई भुलिजी वञे, इहे बि बाबा राय ॾींदा आहिनि। अगरि पको निश्चय बुद्धि आहे त बसि असां त बाबा जा ठही वियासीं, ॿियो न कोई। पोइ अंत मते सुगति थी वेंदी आहे। बाबा जी यादि में जरा, बाबा जी यादि में मरियो त ॿियो जनम बि ईअं मिलंदो न। त अंतकाल जो स्त्री सिमरे, इहे बि ग्रंथ में आहे। हिते बि चईंदा आहिनि अंत समय गंगा जो तट हुजे। इहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हांखे बाप चईंदा आहिनि शरीर छुटे त बि स्वदर्शन चक्रधारी। बुद्धि में बाप ऐं चक्कर यादि हुजे सो ज़रूरु। जॾहिं पुरुषारत कंदा रहंदा तॾहिं त अंतकाल यादि ईंदो न, है न। ज़रूरु जॾहिं पुरुषारत कंदा रहंदा तॾहिं त अंत में बाबा यादि ईंदा। पंहिंजी खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। छोकी तव्हां ॿारनि खे हाणे वापसि वञिणो आहे अशरीरी थी करे। हिते पाठ वॼाईंदे तमो प्रधान ठहिया आहियो, हाणे सतो प्रधान ठहिणो। हिन समय आत्मा ई इम्प्योर आहे त शरीर प्योर कीअं मिली सघंदो। बाबा ॾाढो मिसाल सम्झाईंदा आहिनि। पोइ बि जौहरी आहे न, खाद जेवर में न सोने में पवंदी आहे। 24 कैरेट सां 22 कैरेट ठहिण त चांदी विझंदा आहिनि। हाणे त सोनो आहे न, सभिनि खां वठंदा रहंदा आहिनि। अॼुकल्ह नोट बि ॾिसो कीअं ठाहींदा आहिनि, कागज़ बि न।
ॿार सम्झंदा आहिनि कल्प कल्प अहिड़ो ईअं थींदो आयो आहे। पूरी जांच रखंदा आहियूं। लॉकर्स आदि खुलंदा आहिनि। लॉकर्स आदि खोलंदा आहिनि जीअं कंहिंजी तलाशी वठिबी आहे न, गायन बि आहे न कंहिंजी दॿी रही धूल में आग बि ज़रूरु लॻंदी। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे सभु थियणो आहे। इन करे बैगेज तव्हां भविष्य जे लाइ तयारु कंदा आहियो। ॿियो कोई खे मालूम थोरी आहे तव्हांखे वरसो मिलंदो आहे 21 जन्मनि जे लाइ। त बैगेज असां भविष्य जे लाइ सभु तयारु करे छॾिया। तव्हांजा ई पैसनि सां भारत स्वर्ग ठाहियो था न, जंहिंमें पोइ तव्हां निवास बि कंदव। तव्हां ॿार पंहिंजे ई पुरुषार्थ सां आपे ई राज तिलक वठंदा आहियो। ग़रीब निवाज बाबा स्वर्ग जो मालिक ठाहिण आहिनि। ग़रीब निवाज बाबा स्वर्ग जो मालिक ठाहिण आहिनि। लेकिन ठहींदा त पंहिंजी पढ़ाई सां, कृपा व आशीर्वाद सां न ठहींदा, है न। ग़रीब निवाज बाबा स्वर्ग जो मालिक ठाहिण आहिनि लेकिन पढ़ाई सां ठहींदा, ईअं न बाबा कृपा करे। टीचर जो त पढ़ाइण धर्म आहे न, कृपा जी ॻाल्हि न आहे। टीचर खे गवर्नमेंट सां पघार मिलंदी आहे सो त ज़रूरु पढ़ाईंदा। एतिरो वॾो इज़ाफ़ो मिलंदो आहे। पद्म पति ठहींदा आहिनि। श्री कृष्ण जे पांव में पद्म जी निशानी ॾींदा आहिनि। तव्हां हिते आया आहियो भविष्य में पद्म पति ठहिण। तव्हां ॾाढा सुखी साहूकार अमर रहंदा आहियो। काल ते जीत पाईंदा आहियो। इन ॻाल्हियुनि खे मनुष्य सम्झी न सघे। तव्हांजी आयु पूरी थींदी आहे, अमर ठही वेंदा आहियो। उन्हनि पोइ पांडवनि जे चित्र लंबा चौड़ा ठाहे छॾिया अथनि। सम्झंदा आहिनि पांडव एतिरा लंबा हुया, है न। तव्हांजी आयु वॾी थींदी आहे, इन जे कारण उन्हनि पांडवनि जा चित्र एॾा वॾा वॾा ठाहे छॾिया आहिनि। अमर ठही वेंदा आहियो। उन्हनि पोइ पांडवनि जो चित्र लंबो चौड़ो ठाहे छॾिया अथनि। हाणे पांडव त तव्हां आहियो, केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। मनुष्य कोई जास्ती लंबो हूंदो आहे छा? 6 फुटनि जो हूंदो आहे। भक्ति मार्ग में पहिरियों शिव बाबा जी भक्ति थींदी आहे। उहो त वॾो ठाहींदा न, है न। शिव बाबा जी भक्ति थींदी आहे। शिव बाबा खे त वॾो ठाहींदा न। शिव बाबा त बिंदी आहे न। पहिरियों शिव बाबा जी अव्यभिचारी भक्ति हलंदी आहे। पोइ देवताउनि जी मूर्ति ठाहींदा आहिनि। उन्हनि जा पोइ वॾा वॾा चित्र ठाहींदा आहिनि। पोइ पांडवनि जे आदि चित्र ठाहींदा आहिनि। इहे सभु पूजा जे लाइ चित्र ठाहींदा आहिनि। लक्ष्मी नारायण जी पूजा 12 मास में हिकु बार कंदा आहिनि। जगदम्बा जी पूजा रोज़ कंदा आहिनि। लक्ष्मी जी पूजा, वैसे त सत्यनारायण ॾींहुं हुनजी पूजा थी वेंदी आहे, लेकिन माण्हू त सम्झंदा आहिनि न कि ये नारायण आहे, है न। लेकिन लक्ष्मी जी पूजा 12 मास में हिकु बार कंदा आहिनि। जगदम्बा जी पूजा रोज़ कंदा रहंदा आहिनि। इहे बि बाबा सम्झायो आहे। तव्हांजी डबल पूजा थींदी आहे। मुंहिंजी त सिर्फ़ु आत्मा यानी लिंग जी पूजा थींदी आहे। तव्हांजी सालिग्रामनि जे रूप में बि पूजा थींदी आहे। ऐं पोइ देवताउनि जे रूप में बि पूजा थींदी आहे। तव्हांजी सालिग्रामनि जे रूप में पूजा थींदी आहे ऐं देवताउनि जे रूप में पूजा थींदी आहे। शिव बाबा चवंदा आहिनि मुंहिंजी त लिंग जी थींदी आहे। हालांकि सभिनि खे ठाहिण वारो त शिव बाबा ई आहे न। हाणे सभिनि रूपनि में माण्हू यादि त भॻवान खे ई कंदा आहिनि न। रुद्र यज्ञ रचंदा आहिनि त केतिरो सालिग्राम ठाहींदा आहिनि त केरु वॾो थियो, तॾहिं बाबा ॿारनि खे नमस्ते कंदा आहिनि। केतिरो उच्च पद प्राप्त कराईंदा आहिनि। बाबा केतिरी गुइया ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे।
असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, भॻवानु भगवती ठाहिण लाइ केतिरो शुक्रिया मल्हाइणो खपे। बाप जी यादि में रहण सां स्वप्न बि सुठा सुठा ईंदा, साक्षात्कार बि थींदा। अच्छा मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। पंहिंजो धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजो ईश्वरीय रूहानी बर्थडे मल्हाइणो आहे। शिवरात्रि ॾींहुं सभई मल्हाईंदा आहिनि। रूहानी कनेक्शन रखिणो आहे शिव बाबा सां। ब्लड कनेक्शन न, रूहानी कनेक्शन रखिणो खपे। आसरी जिस्मानी बर्थडे भी कैंसिल, उहो पोइ यादि न अचे। ॿियो आहे पंहिंजो बैग बैगेज भविष्य जे लाइ तयारु करिणो। ॿियो आहे पंहिंजो बैग बैगेज भविष्य जे लाइ तयारु करिणो आहे। पंहिंजे पैसा भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा में सफल करिणो। पंहिंजा पैसा भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा में सफल करिणो। पंहिंजा पैसा भारत खे स्वर्ग ठाहिण में सफल करिणो। पंहिंजे पुरुषार्थ सां पंहिंजे पाण खे राज तिलक ॾियणो। पंहिंजे पुरुषार्थ सां पंहिंजे पाण खे राज तिलक ॾियणो। वरदाना स्नेह और सहयोग जी विधि द्वारा सहज योगी भव। बाप दादा खे ॿारनि जे स्नेह ई पसंदि आहे। जो यज्ञ स्नेही ऐं सहयोगी ठहींदा आहिनि, उहे सहज योगी स्वतः ठही वेंदा आहिनि। सहज योग दिलि वारो बाप खे दिलि जो स्नेह ऐं दिलि जो सहयोगी प्रिय आहे। नंढी दिलि वारा नंढो सौदो करे ख़ुशि थी वेंदा आहिनि। वॾी दिलि वारा बेहद जो सौदो कंदा आहिनि। वैल्यू स्नेह जी आहे, चीज़ जी न। इन करे सुदामा जे कच्चा चांवर बि ॻायल आहिनि। दिलि वारो बाप खे दिलि जो स्नेह ऐं दिलि जो सहयोग प्रिय आहे। वैसे भल कोई केतिरो बि ॾिए, लेकिन दिलि सां न ॾींदो आहे त जमा न थींदो आहे। स्नेह सां थोरो बि ॾींदो आहे न, त उहो पदम थी वेंदो आहे। स्लोगन आहे, समय ऐं शक्ति व्यर्थ न वञे, इन जे लाइ पहिरियों सोचो। समय ऐं शक्ति असांजी व्यर्थ न वञे, इन जे लाइ पहिरियों सोचो। पोइ करो। पहिरियों सोचो, पोइ करो, ताकि असांजी समय और शक्ति वेस्ट न वञे। अव्यक्त इशारो, बाप दादा ॿारनि खे विशेष इशारो ॾींदा आहिनि। ॿार हाणे तीव्र पुरुषार्थ जी लग्न जी खे अग्नि जे रूप में लायो, ज्वालामुखी ठहो। जो बि मन जा संबंध संपर्क जा हिसाब किताब रहिया आहिनि, उन्हनि खे ज्वाला स्वरूप जी यादि सां भस्म करो। जो बि मन जा संबंध संपर्क जा हिसाब किताब रहियल आहिनि, उन्हनि खे ज्वाला रूप स्वरूप जी यादि सां भस्म करे ॾियो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।